प्रॉब्लम सॉल्विंग मसइलनि जा हल ॻोल्हणु। जीअं असां ॿियनि वीडियोज़ में ॿुधायो आहे त हैप्पीनेस हासिलु करण लाइ कई रस्ता आहिनि। हिकिड़ो त जीअं असां ॿुधायोसीं, अगरि असां सोचूं मुनफ़ी कयूं था पिया कंहिं ॻाल्हि जे बारे में त उन्हनि खे परोड़जे ऐं उनखे रेशनल थिंकिंग ऐं सही सोचूं ॻोल्हिजनि त कहिड़े क़िस्म जूं आहिनि जेके ॿियनि वीडियोज़ में ॿुधायूं आहिनि। ॿियो कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांजी सोच जी ॻाल्हि न आहे, इहा हक़ीक़त अहिड़ी परेशानी वारी आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि, मूं अॻे वीडियो में हिकिड़ो केस ॿुधायो त रूबी ऐं रोशन जी शादी थियल हुई ऐं उन्हनि जो पाण में रोज़ु झगड़ो थींदो रहंदो हुयो ऐं उन में इहो महसूसु थियो त रोशन खे ॾाढी कावड़ ईंदी हुई। हाणे इहो अगरि रोशन पाण खे चए त मूंखे कावड़ न ईंदी आहे त इहा हक़ीक़त न आहे, छो त महसूसु कयो त कावड़ मूंखे घणी ईंदी आहे ऐं उहो रूबीअ बि महसूसु कयो त मुंहिंजे मुड़ुस खे कावड़ घणी ईंदी आहे। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि साबित थिए त उनखे करेक्ट करण लाइ प्रॉब्लम खे सॉल्व करण जी कोशिशूं कबियूं ऐं उन सां पोइ अंदरि में वरी बहितरी ईंदी आहे ऐं परेशानी घटि थींदी आहे। ॿियो मिसाल हुजे, हिकु माण्हू हुजे, अगरि उनजी नौकिरी जेका हली वञे त पोइ उहो पाण खे चए त भई नौकिरी न वई आहे त इहो मसइले जो हल न थींदो, या मां चए मां ग़लति थो सोचां, मूं मुनफ़ी थो सोचां, मुनफ़ी त न आहे, नौकिरी त हली वई आहे। त अहिड़े सोच में छा हूंदो, प्रॉब्लम सॉल्व करण जी कोशिशि करे ऐं उन लाइ तौर तरीक़ा उहो हूंदा आहिनि, उन्हनि ते कोशिशि करे। मिसाल जे तौरु अगरि नौकिरी हली वई आहे त उहो कोशिशि कंदो त अप्लाए कंदो ॿियनि जॻहनि ते, हू जेको आहे ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि कंदो, भई किथे का ॿी वैकेंसी आहे त ॿुधायो, हाली को नंढो कमु हुजे त ॿियो को शुरू कंदो, जीअं जेसिताईं कमु हले, मतिलबु हू कोशिशि कंदो। अहिड़े तरीक़े सां इन कोशिशि करण लाइ ईअं न त सिर्फ़ु मां कंदुसि त उहो ॾींहुं ई न ईंदो आहे, हा सुभाणे कंदुसि। उन लाइ पेन ऐं पनो खणी लिखी पाण हिकिड़ो स्पेसिफिक प्लान ठाहे त भई मां इहा कोशिशि कॾहिं खां शुरू कंदुसि, भई सुभाणे खां शुरू कंदुसि। उनखां पोइ स्टेप्स लिखे त उन लाइ छा कंदुसि। मिसाल, मां हिन दोस्त सां मिलंदुसि, टाइम हिन ते फ़ोन कंदोमांसि, शाम जो मां हीअ कंदुसि, हीअ न थिए त पोइ मां हीअ कंदुसि। उहो हिकिड़ो स्पेसिफिक, हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो प्लान ठाहे लिखे। अहिड़े तरीक़े जी मां रूबी ऐं रोशन जी ॿुधाई, रोशन खे कावड़ घणी थी अचे त उन कावड़ लाइ उहो प्लान ठाहे त भई प्लान इहो आहे, मां अॼु खां कोशिशि कंदुसि मां रूबीअ ते कावड़ न कयां, मूंसां एतिरो सुठो हले थी पई। उन लाइ प्लान ठाहे। मिसाल जी ॻाल्हि, त जॾहिं मूंखे कावड़ ईंदी त ॾिसण सां मूंखे कावड़ शुरू थियण वारी आहे, अंदरि मूंखे महसूसु थो थिए, या त थोरी देरि ॿाहिरि हलियो वञा या कंहिं ॿिए कम में रुधी वञा, जेको आहे बिज़ी थी वञा, त जीअं मुंहिंजो ख़्यालु होॾे हलियो वञे। या कॾहिं कॾहिं चइजे त अलाए छो रूबी मूंखे वरी कावड़ थी अचे, मूंखे 10 मिंट छॾ, मां थोरो वञी रिलैक्स थी अचां वञी। हू लिखे त मां ईअं कंदुसि। ॿियो मिसाल, हुनखे ख़ुशि करण लाइ जीअं तालुकात ठहनि, भई ऑफिस मां अचे त कोई मिसाल चांहि वठी अचे, कॉफ़ी वठी अचे, मिठाई वठी अचे घर, या ईअं त ऑफिस में वेठो आहे, फ़ोन करे ऑफिस मां त कीअं आहियो, तव्हां ठीकु आहियो, छा आहे अॼु ॾींहुं कीअं थो गुज़रे, त जीअं हुन ख़बर पए मुंहिंजी केयर थो करे पियो, मुंहिंजी ख़्यालु थो करे पियो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं माण्हू जेको आहे ऑफिस में जेकॾहिं अहिड़ो ख़राबु ॾींहुं गुज़रियो आहे त कोशिशि करे अचे थोरो देरि सां घर में, त जीअं मिसाल म्यूज़िक ॿुधंदो अचे, रिलैक्स थी अचे, जीअं घर अची कावड़ न छंडिया मां। त इहो हिकिड़ो प्लान लिखे त कॾहिं खां शुरू कंदुसि, छा स्टेप कंदुसि, कहिड़ी ॻाल्हि कंदुसि, पोइ उहो चेक करे त मां कयां थो नथो कयां, हफ़्ते में वरी चेक करे, वरी महीने में चेक करे त मां हिन ते केतिरो अमल कयां थो। उनखां अलावा उहो जॾहिं प्लान ठाहे त उन में लिखे त अगरि मूंखे रुकावटूं ईंदियूं, हीअ रुकावट अचे विच में, त मां उन सां छा कंदुसि, पोइ उनजो हीअ स्टेप मां खणंदुसि। इहो सॼो लिखे हिकिड़ो, उनखां पोइ हिकु स्टेप ते अमल करे ऐं उनखां पोइ प्रोग्रेस ज़रूरु चेक करे। ऐं उन लाइ प्रोग्रेस चेक करण लाइ या जेको आहे अमल करण लाइ कॾहिं कॾहिं माण्हू वॉच में या जेको आहे पंहिंजे फ़ोन में टाइमर ठाहे रखंदा आहिनि, जीअं हुनखे यादि कराइजे सुभाणे उहे 10 थियनि, उहो घड़ियाल वॼे त जेको आहे हिन ते अमल करिणो आहे तोखे।
इन तरीक़े सां कंदो त माण्हू हुन ते अमल बि कंदो आहे, न त ईअं चवंदो सुभाणे कंदुसि, ॿिए ॾींहुं कंदुसि, हिन ते ठीकु आहे मां अमल कंदुसि, इहा ॻाल्हि हलंदी रहंदी, उहो सोल्यूशन न थींदो आहे, मसइले जो हल न थींदो आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं घणे या घणो शेयर कयो त जीअं घणे या घणे माण्हुनि खे मालूमात थिए। महिरबानी तव्हांजी।